अहम ख़बर हैदराबाद का सिंध हाई कोर्ट कारूंझर जे गैर कानूनी कटाई वाले मामले ते सेक्रेटरी कल्चर एंड टूरिज्म ऐं सिक्योरिटी वाइल्ड लाइफ के 16 फरवरी ते तलब करे वरतो है। कारूंझर जबल जे कटाई खिलाफ थरपारकर सां ताल्लुक रखंदड़ वकीलन गुलाम मुस्तफा हिंगोरचो थ्रेट जहांगीर ऐं मुनवर सागर दरख्वास्त दाखिल कराए छड़ी हुई। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस उमर सयाल ते मुश्तमिल डिवीजन बेंच दरख्वास्त ते ॿुधणी कई है। दरख्वास्त गुज़ारन जो चवण है कारूंझर जबल मां गैर कानूनी तौर ते नायाब पत्थर कटे बेन इलाकन ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे, जंहिं करे कारूंझर जी सूंह ख़राब पई थी रही है। वकील गुलाम मुस्तफा हिंगोरचो जो चवण हुयो त कारूंझर सकाफती मज़हबी रवादारी जो ॼाण है, जंहिंखे वर्ल्ड हेरिटेज करार ॾिनो वियो है। सयाहती मर्कज़ पिण बणायो वञो अथ जीअं सॼी दुनिया कारूंझर ते तफ़रीह लाइ अची सघे। अदालत पुछाणो कयो त कल्चरल एंड टूरिज्म डिपार्टमेंट अदालती हुकुम बैद यूनेस्को के कारूंझर जे दौरे लाइ को लेटर जारी कयो है। असिस्टेंट अटॉर्नी जनरल चयो त खातो पंहिंजूं कोशिशूं करे रहियो आहे। कुछ मोहलत ॾिनी वञे त ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट जमा कराई वेंदी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद ईंदड़ ॿुधणी ते ॿिन्ही खातनि जे सेक्रेटरीज़ ऐं लाॻापियल अमलदारनि खे पेश थियण जो हुकुम ॾिनो। इन हवाले से वधीक तफ़सील हैदराबाद का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां लाइन ते मौजूद है। जी शबीर, क्या तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कारूंझर जी गैर कानूनी कटाई और वर्ल्ड हेरिटेज डिक्लेयर कराइण लाइ दरख्वास्त से सेक्रेटरी कल्चर एंड टूरिज्म डिपार्टमेंट और सेक्रेटरी वाइल्ड लाइफ से नोटिस जारी करे 16 फरवरी से पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। थरपारकर सां ताल्लुक रखंदड़ वकीलन गुलाम मुस्तफा हिंगोर जो सीरत जहांगीर ऐं मुनवर सागर दरख्वास्त दाखिल कराई हुई। दरख्वास्त में मौक़ूफ़ अख़्तियार कयो वियो त कारूंझर जबल मां गैर कानूनी नायाब पत्थर कटे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे, जंहिं करे कारूंझर जी सूंह ख़राब पई थिए। वकील गुलाम मुस्तफा हिंगोरो अदालत के आगाही कई त कारूंझर सकाफती मज़हबी रवादारी जो अहियाण आहे, जंहिंखे वर्ल्ड हेरिटेज करार ॾेई सियाहती मर्कज़ बणायो वञे त जीअं सॼी दुनिया कारूंझर ते तफ़रीह लाइ अची सघे। ॿुधणी जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस उमर सयाल ते मुश्तमिल डिवीजन बेंच कई। अदालत एएजी खां पुछाणो कयो त कल्चर एंड टूरिज्म डिपार्टमेंट अदालती हुकुम बाद यूनेस्को के कारूंझर जे दौरे लाइ को लेटर जारी कयो आहे। एएजी अदालत खे जवाब ॾींदे चयो त खातो पंहिंजूं कोशिशूं करे रहियो आहे। कुछ मोहलत ॾिनी वञे, ईंदड़ ॿुधणी जी रिपोर्ट जमा कराई वेंदी। वकील अदालत के आगाही कई कारूंझर के वर्ल्ड हेरिटेज करार ॾियण लाइ दरख्वास्त से 1 साल गुज़री वियो आहे, पर अञा ताईं खाते पारां मामले जे हल लाइ संजीदगी जो मुज़ाहिरो नथो कयो वञे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद ईंदड़ ॿुधणी ते ॿिन्ही खातनि जे सेक्रेटरी ऐं लाॻापियल अमलदारनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ठीक है शबीर अबड़ो, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।